अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। अमरीकी सदर चीन मथां 100 सैकड़ो टैरिफ लॻाइण जो ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त चीन मथां नओं टैरिफ नवंबर या उन खां बि अॻु में लागू थींदो। चीनी सदर सां मुलाक़ात मुलतवी नाहे कई। व्हाइट हाउस में ॻाल्हाईंदे सदर ट्रम्प वधीक चयो आहे त विच ओभर जे दौरे दौरान मिस्र वेंदुसि ऐं इसराइल जे पार्लियामेंट खे ख़िताब कंदुसि। यरगमालनि जी वापसी सूमर जे ॾींहं खां शुरू थींदी। पाक भारत जंग समेत 8 जंगियूं रोकराए लखें माण्हुनि जूं जानियूं बचायूं। अमन जो नोबल इनाम न मिलण ते ॾुख पहुतो आहे। मज़हबी जमायत जे एहतजाज सबबि लाहौर ऐं इस्लामाबाद में रोड रस्ता बंद। वफ़ाक़ी गादीअ वारे शहर में एहतजाज खे रोकण लाइ सिक्योरिटी सख़्त। शहर जा दाख़िली रस्ता 3 ॾींहंनि खां बंद हुजण करे शहरी मुश्किलातुनि जो शिकार। लाहौर में बि सिक्योरिटी सख़्त। सगिया ऐं रावी पुल कंटेनर रखी बंद। लाहौर ऐं इस्लामाबाद मोटरवे बि हर क़िस्म जे ट्रैफ़िक लाइ बंद। ऑरेंज लाइन ट्रेन सर्विस मुअतल। पंजाब ऐं केपीके खे मिलाईंदड़ जीटी रोड खे बि ट्रालर ऐं कंटेनर लॻाए बंदि कयो वियो। उबावड़ो जो जवाबदार औरत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। माचको जे कच वारे इलाइक़े में फायरिंग में औरत बागलकोश मारिजी वई। वारसन पारां सीलरा धुर मथां क़तल जा इल्ज़ाम। इलाइक़े अंदरि औरत खे 11 इल्ज़ाम हेठि क़तल करण जा चोबोल। जामशोरो पुलिस हथां मुक़ाबले में मारिजी वियल 4 ॾोहारियुनि मथां 5 धारदार केस दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं कराची में नौजवान खे क़तल ऐं कार फुर करे फरार थियण दौरान ॾोहारी जामशोरो वेझो मुक़ाबले में मारिजी विया हुआ। मारिजी वियल मुबैना ॾोहारनि जी अली हैदर उर्फ़ हैदरू, मेहताब उर्फ़ अब्दुलरसूल, अब्दुर्रहमान ऐं नोमान तौरु सुञाणप। संदन कब्ज़े मां 1 राइफल, 3 टीटी पिस्टल ऐं कराचीअ मां फुर कयल कार हथ। पुलिस जवाबदारनि मथां मुक़ाबले जो 1 केस ऐं हथियार रखण जा 4 केस दाख़िल करे छॾिया। कश्मीर में धाड़ेलनि भुङ न मिलण ते पंजाब वासी मुगवी खे क़तल करे छॾियो। इसरार दमदमा वटां बोरीबंद लाश हथ। गुजरांवाला वासी बशीर अहमद तौरु सुञाणप। ज़रियनि मूजिबि गुजरांवाला वासी खे धाड़ेलनि कुझु ॾींहं अॻु अगवा कयो हो। भुङ जी रक़म न मिलण ते तशदुद करे खेसि क़तल करे छॾियो। मलीर में उस्तादनि जे बदिलियुनि सबबि गडाब जे 25 स्कूलनि खे ताला लॻी विया। ॻोठ रोह ख़ासि केली, हाजी शेर मोहम्मद ऐं जियो बंदेचो ॻोठ जा स्कूल बंदि। रज़ा मोहम्मद बबक, अली बबक, हुसैन बबक ऐं हाजी दोदो बबक ॻोठ जे स्कूलनि खे ताला। सवें ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते। वालिदेन तालीम खाते जे ऑफिसनि जा चकर काटण ते मजबूर। सूबाई वज़ीर ऐं ॿियनि खां नोटिस वठी जल्द बंदि पियल स्कूल खोलाइण जो मुतालबो।